असरो नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। तक़रीबन 1700 अरब खां वधीक जी बजट अॼु पेश थी आहे, जंहिंखे ईअं अंग अखरनि में चइजे त 1 खरब 714 अरब रुपए जी बजट आहे। हीअ अखरनि जो गोरख धंधो आहे ऐं एजुकेशन में हमेशह बजट रखी वेंदी आहे, हेल्थ में रखी वेंदी आहे, इरीगेशन में रखी वेंदी आहे ऐं एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम में बि तक़रीबन 332 अरब रुपया रखिया विया आहिनि। पर हेल्थ एजुकेशन इन जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। मूंखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे हीर सोहू साहिबा, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MP आहे, सीनियर सियासतदान आहे। मां तव्हांखे वेलकम चवंदो पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी। तक़रीबन 1 खरब 714 अरब रुपए जी खसारे वारी बजट आहे। खसारो तक़रीबन 33 अरब रुपया आहे। अवामी बजट चयो थो वञे, बहितर बजट छो थो वञे इन महांगाई जे दौर में। ऐं ॿी तरफ़ असेंबली जो माहौल जेको ख़राबु थियो ऐं जहिड़े तरीक़े सां जहिड़ो थियो, को चए थो त मोबाइल फुरी वई आहे ऐं तशदुद कयो वियो आहे, PTI वारा चवनि था MPA ते, छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू रमचा। बिल्कुलु पहिरीं बजट ते ॻाल्हायां पोइ वाक़े ते ॻाल्हायां या छा थी करे तव्हां चओ? न अॻ में बजट ते ॻाल्हायो, पोइ वरी अचूं था त उन ते जेको। हा बिल्कुलु, बजट तव्हांजे साम्हूं आहे। हिन मुश्किल तरीन हालातनि में बजट जेको पेश कयो वियो आहे उनमें यकीनन सभ खां पहिरीं त टैक्स फ्री बजट आहे। को बजट नओं जेको आहे टैक्स न लॻो वियो आहे ऐं जेके टैक्स हुआ उन्हनि खे बि घटाई करण जी कोशिशि कई वई आहे। 15% जेके सैलरी वारा माण्हू आहिनि, सरकारी मुलाज़िमीन, उन्हनि जे लाइ सैलरी वधाई वई आहे। पेंशन जेको आहे हिन वक़्तु 5% ऐं तक़रीबन पूरे साल में 12.5% ताईं पेंशन जेके आहिनि उहा वधाई वेंदी। जेके आहिनि कोशिशि कई वई त प्राइवेट सेक्टर में जेके कमु कनि था उन्हनि जे सेल्स टैक्स आहिनि उन्हनि खे घटि कयो वञे त वधि खां वधि प्राइवेट सेक्टर जेको अचे उहो कमु करे। जेका असांजी ADP आहे, डिस्ट्रिक्ट ADP, प्रोविंशियल ADP आहे, लास्ट ईयर 222 अरब जी हुई, जेका हींअर तक़रीबन 332 अरब जी कई वई आहे। अहिड़ी तरह सम्झूं था त इन्हनि हालातनि में जेको आहे उहो हेल्थ डिपार्टमेंट में काफ़ी सारी शयूं इम्प्रूव आहिनि। मां तव्हांजी तौर सां CM साहब जो अदी अज़रा जो का सम्झां त मुंहिंजे पेकेज भठोरी जी जेका हॉस्पिटल आहे उनखे अपग्रेड कयो वियो आहे। शयूं जेके आहिनि उहो असीं सम्झूं था त इन्हनि हालातनि में कोशिशि कई वई आहे त बहितर खां बहितर बजट ॾिनो वञे। वधीक यकीनन थारोली जॾहिं स्टडी कंदासीं त उनखे कंप्लीट ॿुधाईंदासीं त छा आहे छा न आहिनि शयूं, फैडरल तरफ़ां छा रिलीफ मिलियो आहे, छा अञा लास्ट गवर्नमेंट में छा मिलियो, छा असांखे मिलियो आहे, उहो शयूं जॾहिं थारोली पढ़ंदासीं। पर मां सम्झां थी त ओवरऑल हिकिड़ो बहितर कोशिशि कई वई आहे। पर हिन मुश्किल हालात आहिनि, तकलीफ़ूं आहिनि। यकीनन जॾहिं तव्हांजी पेट्रोल जूं क़ीमतूं वधनि पियूं, महांगाई वधनि पियूं ऐं हुनमें तव्हां जनरली 5 करोड़ जे अवाम खे रिलीफ न ॾेई सघिया आहियो या तव्हांजे वस में कोन्हे त सिंध गवर्नमेंट एतिरे माण्हुनि खे रिलीफ ॾेई सघे। पर कोशिशि आहे त सिंध जो माण्हुनि खे अगरि रिलीफ न आहे त उन्हनि ते बर्डन बि न विझो वञे। त उन हालत में हिकिड़ो सुठो बजट पेश करण जी कोशिशि कई वई आहे। यकीन वरी हिन खे पढ़ंदासीं, ॾिसंदासीं त कमियूं कोताहियूं छा आहिनि, कीअं आहिनि ऐं उन में का बि शयूं आहिनि असीं उमेद रखूं था त जेका अपोज़िशन आहे उहो हुनखे पढ़ंदी ऐं जेको सिंध जी माण्हुनि जे लाइ अगरि बहितर शयूं अञा न थियूं आहिनि उन्हनि खे पेश कंदी, उन्हनि ते डिस्कस कंदी, त उहे शयूं असीं ईंदियूं ऐं डिस्कस थींदियूं। कराची जे शहर जे लाइ सुठियूं शयूं हूंदियूं आहिनि। यकीनन असां पहिरीं त पंहिंजे ज़िले जे लाइ कोशिशि करूं पिया, पढ़ूं पिया त केतिरा प्रोजेक्ट्स आया आहिनि, केतिरियूं स्कीम्स आयूं आहिनि, केतिरो असांजे ज़िले जे माण्हुनि खे, पोइ यकीनन डिवीज़न जे माण्हुनि खे, सिंध जे माण्हुनि खे छा रिलीफ मिलियो आहे उहो थारोली जॾहिं ॾिसंदासीं त छा असां ॿुधाईंदासीं। जनरली जेके असां शयूं मेन पढ़ियूं आहिनि उन में जेको आहे उहो कोशिशि कई वई आहे सिंध जे माण्हुनि खे रिलीफ मिले ऐं बहितर तरीक़े सां माण्हुनि खे मिले। ठीकु आहे। हिकु तरफ़ त एजुकेशन प्रायोरिटी हुजणु खपे, प्रायोरिटी आहे बि सही, इन खां वधीक हुन ते बजटिंग थियणु खपे। GDP जा असां वटि तमामु घटि आहे, हेल्थ तमामु घटि आहे। मतिलबु तव्हांखे पाण ख़बर आहे, एतिरा दफ़ा MPA थिया, मूंखे बि ज़ाती तौरु ख़बर आहे, तव्हां सां ऑफ द रिकॉर्ड बि डिस्कशन्स थींदी आहे। लफ़्ज़ मां थोरो मुहज़ब इस्तेमालु कयां थो, लीकेजिस तमामु घणी आहे, एजुकेशन बहितर कोन थिए थी, हेल्थ बहितर कोन थी थिए, करप्शन जो बि ज़िक्र आहे, बजटिंग बि एतिरी तमामु घणी आहे, यूटिलाइज़ेशन जो बि वॾो मसइलो हूंदो आहे, छा चवंदो? नो डाउट ये इशूज़ आहिनि। इन्हनि इशूनि ते असां वेहंदा पियूं, जॾहिं बि फोरमनि ते असां डिस्कस कंदा आहियूं। इशूज़ आहिनि, ब्यूरोक्रेस आहे जेका प्रॉब्लम क्रिएट करे थी, जेके हडल्स हुजनि थियूं, तमामु घणा हडल्स अचनि था।
ऐं पंहिंजी अगरि तव्हांखे मिसाल ॾियां त कोशिशि करे पंहिंजे शहर जे लाइ लास्ट गुज़िरियल साल मूं डिग्री कॉलेज मंज़ूरु करायो। लिटरली एॾा प्रॉब्लम अचनि था तव्हांजी ADP, पोइ PWD, AWD, पोइ NIT, पोइ टेंडर प्रोसेस, पोइ ही एतिरो लेंथी प्रोसेस थियनि था, शयूं अचनि थियूं जो तव्हांखे टाइम लॻी थो वञे ऐं हुन में अचनि था, जंहिंजी वजह सां जेका डेवलपमेंट आहे उहा थोरी सुस्त ज़रूरु थिए थी। पर उन में बि हिन वक़्तु CM साहब कोशिशि कई आहे त जेके ऑन गोइंग स्कीमूं आहिनि उन्हनि खे वधि खां वधि बजट ॾेई ऐं गुज़िरियल साल हिन वक़्तु बि सिर्फ़ु तव्हांजी ॻाल्हि करियां त तक़रीबन मुंहिंजे ख्याल में 1100 जे क़रीब जेके आहिनि सिर्फ़ु वक़्तु पंहिंजी स्कीमूं कंप्लीट कयूं आहिनि, रोड सेक्टर जूं, हिननि जूं, उन्हनि जूं। कुझु डिपार्टमेंट्स बहितर थिया आहिनि, कुझु डिपार्टमेंट में हेल्थ में बि आउं सम्झां थी त असीं कोन चवंदो त बाबा 100%, पर इम्प्रूवमेंट आई आहे, तव्हांजा यूनिट्स बहितर थिया आहिनि, कमु थियो आहे, शयुनि में बहितरी अची पई। हा, अञा बि ज़रूरत आहे, अञा बि शयूं आहिनि जेके प्रॉब्लम्स अचनि था। बिंग MP मूंखे प्रॉब्लम अचनि था, बिंग MP असीं स्कीम खे कंप्लीट कराइण में प्रॉब्लम अचनि था, त आम माण्हू सफ़र कंदो त हुन में कोन्हे, पर शयुनि खे जिते असां सम्झूं था उन ते तनक़ीद उते ऐं जेको डिपार्टमेंट में बि करूं था, ऑफिसनि सां करूं था, मिनिस्टर्स सां मिलूं था, CM साहब ताईं बि शयूं रखूं था, बाबा हे अॾियल अचनि था, हिननि खे शइ करियो। छो त हिन सां सिर्फ़ु मुंहिंजी न, पाकिस्तान पीपुल्स पार्टी ते तनक़ीद थिए थी, शयूं थियनि थियूं त इशूज़ अचनि था, पर उन में असां काफ़ी सारी शयुनि में इम्प्रूवमेंट कई आहे। काफ़ी सारी शयुनि में एजुकेशन चवंदासीं, बिल्कुलु एजुकेशन बजट वधियो आहे, एजुकेशन में शयुनि में काफ़ी सारी इम्प्रूवमेंट कई आहे, पर तमामु घणी ज़रूरत आहे शयुनि खे अञा बि हाईलाइट करण जी, अञा बि बहितर तरीक़े करण जी। न सिर्फ़ु हिकिड़ो सरदार शाह कमु करे सघे थो, नादी हीर, जंहिंसां सभु वञ अचूं था, जॾहिं सोशल मीडिया ते शयूं अचनि थियूं त जॾहिं किथे अचे थी त असां हुनखे हाईलाइट करूं था, सेक्रेटरी लाइ मोकिलियूं था, मिनिस्टर खे मोकिलियूं था ऐं हुनखे हाईलाइट करूं था त किथे न किथे अगरि 10 मीटर मोकिलियूं था त 4 मीटरनि खे किथे न किथे रिलीफ मिले थो। बिल्कुलु शयूं आहिनि, उन्हनि ते नज़र बि हूंदी आहे ऐं असांजी कोशिशि आहे त यकीनन हीउ जेको आहे हाणे इलेक्शन जो दौरु आहे, जेको बि बहितर तरीक़े सां पंहिंजो ख़िदमत कंदो आवाम जी, उहो वेंदो, आवाम वोट बहितर ॾींदी। उन सम्झूं था त ॿियो ही कमु आहे, CM साहब जो कमु आहे करणु, मिनिस्टर जो। असां केतिरो हुनखे चेक एंड बैलेंस रखूं था, असां केतिरी हुननि ते फोकस करूं था, असां केतिरो प्रेशर विझी कमु कढायूं था, उहो असां मेंबरनि ते आहे। अगरि को मेंबर शइ आहे सुठो थियो आहे घर त यकीनन हुन तनक़ीद थींदी, इलेक्शन में वेंदो ख़बर पइजी वेंदी। हिकिड़ो मेंबर अहिड़ो बि मूं ॾिठो आहे जेको वञे थो, मिनिस्टर डिपार्टमेंट सां मिले थो, ग्राउंड ते अचे थो, लेकिन हुनखे को प्रॉब्लम कोन्हे, उहो तव्हां सम्झो त खटी ईंदो ऐं उहा कामयाबी आहे। तो शयूं आहिनि, हुनखे नज़र सभिनि खे रखनि था। कुझु में इम्प्रूवमेंट आई आहे, कुझु में अञा ज़रूरत, तमामु घणी ज़रूरत आहे त शयूं बहितर थियनि। तव्हांखे पाण ख़बर आहे त अॼु असेंबली जे अंदरि दुआ भुट्टो साहिबा, MP आहे PTI जी, होॾों कलसूम चांडियो साहिबा सीनियर आहे, बार बार MPA बि थी आहे, उनजो जेको जहिड़ो हिक ॿिए सां हथे पइजी वञणु, कहिड़ो मैसेज थो वञे? MPA त तव्हांखे पाण लॉ मेकर आहे ऐं पब्लिक ॾिसे थी, अवाम ॾिसे थी, इन जो मैसेज तमामु घणो ख़राबु वञे थो सियासतदाननि जो, छा चवंदव? बिल्कुलु मैसेज ग़लति थो वञे, जेको वाक़ियो थियो आहे न थियणु खपे, पर ॾिसो ताली हमेशह ॿिनि हथनि सां वञंदी आहे। जॾहिं CM साहब स्पीच पियो करे त तव्हां मेंबरनि जो लेडीज़ जो हुन वक़्तु जॾहिं तव्हां मेल वञो था न, असां बि अपोज़िशन में रहिया आहियूं, असां बि अपोज़िशन में सख़्तु तरीन तनक़ीद कई हूंदी, डिपार्टमेंट ते, CM ते वेठा आहियूं। असां कॾहिं बि मिसबिहेव न कयो हूंदो, कॾहिं बि ओवर कोन थिया हूंदासीं शयुनि ते। जॾहिं तव्हां शयूं कंदा त यकीनन ॾिसो न, तव्हां एग्ज़ेक्टिव तव्हांजो बीठो आहे स्पीच पियो करे, उते वेही तव्हां वीडियो भरियो था, उते तव्हां रिमार्क्स था ॾियो, त एक्शन जो रिएक्शन ईंदो। आउं कोन थी सपोर्ट करियां कलसूम खे हिन वक़्तु, पर जेकॾहिं तव्हां शयूं ग़लति कंदा त ॾिसो न, को मर्द बीठो आहे स्पीच पियो करे, उते औरत जो कमु कोन्हे, तव्हां एहतजाज करियो, तव्हां प्ले कार्ड खणी ईंदो, तव्हां नारेबाज़ी करियो, पर जेकॾहिं तव्हां मिसबिहेव कंदा, शयूं कंदा त पोइ तव्हांजे साम्हूं हाथापाई थी, क़ाबिले मुज़म्मत आहे, पर किथां पहल थी, कंहिं बदतमीज़ी कई त हुनजो जवाबु, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हाणे जेकॾहिं हिकिड़ी औरत MP कंदी त हुनजो जवाबु मिलंदो। अगरि तव्हां ऐं हुनजो तव्हां ॾिसो त हींअर त कोन्ह थियो, हुन एतिरे क़दुरु माइक उछलाया जो आउं त चौथी लाइन में बीठी आहियां, मूंखे आउं हेठि न झुकां, मूंखे अची माइक लॻी आहे, ऐं हुन तव्हां वीडियो ॾिठी हूंदी त हुन सां बाक़ाइदा वरी आउं पोयां वई आहियां, वरी कहिड़ी बदतमीज़ी तूं करीं छा वई, त एॾो ओवर थी वञणु शयुनि जो ग़लति आहे। उन्हनि जो रिएक्शन अचे थो, ग़लति आहे शइ, त तव्हांजो हिकिड़ो फोरम आहे जिते तव्हांखे लेजिस्लेशन करणी आहे, जिते तव्हांजो एहतजाज करणु तव्हांजो हक़ आहे, पर बींग औरत तव्हां जेकॾहिं बदतमीज़ी कंदा
त छा तव्हां सम्झंदो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हाणे हुनखे जवाबु मुकेश नथो ॾेई सघे, हुनखे जवाबु को मिनिस्टर या सीएम साहिबु नथो ॾेई सघे, छाकाणि त कोई औरत ई जवाबु ॾींदी, औरत खे औरत ई जवाबु ॾींदी, या हुनखे मर्दनि खे चऊं त तव्हां हुननि खे परे करे सलाह ॾियो। त माहौल जेको थियो बुरो थियो, न थियणु खपे, पर जेकर तव्हांखे बि औरत हुजे, अगरि आउं पहल कंदी त ज़ाहिर थी ऑटोमेटिकली मूंखे जवाबु पीटीआई ॾींदी न जवाबु, लेकिन पीटीआई जी औरत एमपी अहिड़ो मिसबिहेव कंदी त जवाबु त मिलंदोसि न हुनखे। आउं हुनजी कोन थी कयां, पर तव्हां ॾिसो न, इज़त इंसान जे हथ में पवंदी आहे, त छो था कयो जे तव्हां ॿई हिक ॿिए जे वारनि में वञी हथ विझो, क़ाबिले मुज़िम थियो, न थियणु खपनि। सही सही पर हाणे उहो कलसुम चवे थी त मुंहिंजो मोबाइल फुरियो ऐं उहो जेको आहे अरसलान खे हुन मोबाइल ॾिनो आहे। हाणे कलसुम ॿी ॻाल्हि थी रखे त भाउ मुंहिंजो मोबाइल फुरियो वियो आहे ऐं अरसलान खे ॾिनो आहे हुन दुआ। ठीकु हा आहे। ॿुधायो, इहे शयूं न थियणु खपनि। इन सां तव्हांखे लॻे थो त माइंड ठाहे आया हुआ त इहा हिकिड़ी मतिलबु अहिड़ो माहौल पैदा थिए? मतिलबु इहे बदकिस्मती आहे, इम्तियाज़ चवंदसि त असांजे 2-3 सालनि में रवैयनि में एतिरी क़दुरु शयूं थी वियूं आहिनि। तव्हां लास्ट में चवंदो त जनाज़ो खणी अची वेही रहिया, खट खणी अची वेही आहे, इहे छा रवैया आहिनि तव्हांजा? तव्हांजो एॾो वॾो फोरम आहे तव्हांजो, तव्हांखे सिंध जी आवाम ॿुधण थी चाहे, सिंध जी आवाम पुछण थी चाहे त बाबा पीपुल्स पार्टी छा न कयो आहे सिंध लाइ, तव्हां उहो ॻाल्हायो, तव्हां उहे शयूं रखो न। ही हिकिड़ो तव्हांजो तजुर्बे शयूं आहिनि, तव्हां उहो मतिलबु सिर्फ़ु 2 मिंटनि जे लाइ हाईलाइट थियण जे लाइ, ब्रेकिंग न्यूज़ जे लाइ तव्हां इहे शयूं कंदा त सिंध जी आवाम खे चए पई त केरु सिंसियर आहे सिंध सां ऐं केरु करणु चाहे थो, केरु नथो करणु चाहे। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक खां पोइ